बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। साख ऐं तवार जी एडिटरनि समेत जेका टीम पतल आहे सहाफ़ियुनि जी, उन्हनि खे बि अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जी तरफ़ खां भलीकार चऊं था। भरींदे ई पेर थिया छॾे गंजो गाम, गुरूअ संदे गस्ते जन कया तन तमाम, वेही कयो न विच में तन आदेसिन आराम, राह में गॾियुन राम पंधा छुटा कापड़ी। हाणे आउं हितां जे बाशऊर समाजी वर्कर ऐं रूपा बाई मेडिकल सेंटर जे डायरेक्टर साईं मोहनमल मंगलाणी खे गुज़ारिश कंदुसि त हू अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अपने लिए तो सब ही जीते हैं इस जहान में, है जिंदगी का मकसद औरों के काम आना। जनाब मानवरा डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं ॿिया दोस्तों, जनाब अब्दुल्ला शेख साहब चेयरमैन ADF, ॿाहिरां आयल समूरा महिमान दोस्तों ऐं हिन तक़रीब में शरीक थींदड़ समूरा मौजूद दोस्तों, अॼु असां हिकु दफ़ो वरी उन साॻी जॻह ते हिकु अहिड़ी महफ़िल में शरीक आहियूं जेका मुबारक महफ़िल आहे, जिते असां मुआशिरे जे उन तबिके जे ख़ुशियुनि में शामिल थी रहिया आहियूं जेके असांजो हिसो आहिनि पर गुरबत जो शिकार आहिनि। अहिड़ियुनि गॾिजाणियुनि में शरीक थी दिलि खे तमामु घणी ख़ुशी ऐं राहत महसूस थिए थी। कोस्तान जे हिन पोइते पियल इलाइक़े में सिहत ऐं तइलीम जे हवाले सां मंगलाणी फैमिली तरफ़ां जेके नंढियूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, उन्हनि में रूपाबाई मेडिकल सेंटर ऐं सैसुमल मंगलाणी पब्लिक स्कूल शामिल आहिनि। इहे ॿई प्रोजेक्ट नो लॉस नो प्रॉफिट बेस ते कमु करे रहिया आहिनि। इज्तिमाही शादियुनि तोड़े ॿियनि समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां शेख अब्दुल्ला जो कोस्तान जो नालो कंहिं लाइ नओं कोन आहे। हू डिघे अरसे खां वॾे जज़्बे ऐं महिनत सां कमु करे रहियो आहे। मालिक खेसि हिननि भलाई जे कमनि जा भाड़ा ज़रूरु ॾींदो। सरंदी वारनि दिलनि खे घुरिजे त इहे शेख साहब जे उन्हनि मामलनि में ज़रूरु हिमत अफ़ज़ाई कनि त जीअं उहे ग़रीब जोड़ा जेके फ़क़ति गुरबत जे सबबु शादी जे नेमत खां महरूम आहिनि, इहे इहो फ़र्ज़ु निभाए सघनि। आख़िर में आउं शेख साहब जो शुक्र अदा कयां थो जंहिं मूंखे हिते अची पंहिंजा चंद लफ़्ज़ पेश करण जो मौक़ो फ़राहम कयो। उन मौक़े ते आउं समूरनि घोटनि खे निकाह जो मुबारकबाद ॾियां थो। तव्हांजी महिरबानी। राजा असरमल मंगलाणी जे तरफ़ां फ़ी घोट खे 500 रुपए जो बॉन्ड जो ॾियण जो ऐलान कयां थो। 23 घोटनि जा टोटल 17,500 रुपया थींदा जेके घोटनि खे ॾिना वेंदा। महिरबानी।